मंसूबो सिंधी माण्हुनि जे लाइ हिकु मोतमार मंसूबो आहे। ज़ुल्फ़कार आबाद सिंधी माण्हूअ खे अक़लियत में तब्दील कंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़ुल्फ़कार आबाद ठाहे सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील पई करे। कुझु सिंधी दोस्त जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी में आहिनि उहे चवनि था त ही क़ौम परस्त सिंधी जेके आहिनि इहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधियुनि जी आहे ही उन्हनि जा दुश्मन आहिनि। पर आऊं ही बस सिटू चवंदुसि त कुतो वेरी कुड़म जो सो कीअं मुंहिंजो भाउ तो बि जे हिनखे पुटु चयो त तूं बि न मुंहिंजी मां खाई बोड़ पुला विकिणी अचे सिंध खे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध खे विकिणण जी कोशिश पई करे ऐं ही डटे वारी 3.5 लख एकड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी चाइना जे हवाले पई करे ऐं उते सॼी दुनिया जा वहशी दरिंदा ईंदा ऐं सिंधी माण्हुनि ते ज़ुल्म थींदो ऐं सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थींदा। मुझे मान वारा मोरे शहर जा रवासियों तव्हांखे बखूबी ॼाण आहे त पाकिस्तान जी पीपल्स पार्टी जेका ज़ुल्फ़कार आबाद खे मंज़ूर करे सिंधी क़ौम खे तब्दील थी करणु चाहे। पहिरियों सिंधी माण्हुनि सां वॾी वेसाघाती करे वई जॾहिं धारिया सिंध में आणे सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील कयो वियो। पर उन खे मंदे नज़र रखंदे अॼु वरी ज़ुल्फ़कार आबाद ठाहे धारिया सिंध में आणे सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील पियो कजे। इन खे जीअं सिंध क़ौमी माद हरगिज़ बर्दाश्त न कंदी। इन खे नामंज़ूर था कयूं। अॼु असां हर सिंधी माण्हूअ खे गुज़ारिश था कयूं त जेके चाइना जूं कंपनियूं आहिनि उन्हनि सां बाइकाट कयो। ख़ासि करे जेके ज़ोंग जूं सिमूं ज़ोंग जूं कंपनियूं हलाइनि पिया उन्हनि खां बाइकाट कयो ऐं सिंध ऐं सिंधी क़ौम खे बचायो। छो जो असांजी उन में भलाई आहे त सिंधी माण्हू हींअर गॾु थियूं। हींअर वक़्तु आहे गॾु थियण जो। जे हींअर गॾु न थियासीं अक़लियत में तब्दील थी वियासीं त ताया ज़िंदगी असां ग़ुलामी जे गार में जकड़िजी वेंदासीं। सिंध दुश्मन मंसूबो आहे असां इहो कतई नथा क़बूल कयूं ऐं सिंधी माण्हू इहो मंसूबो कॾहिं क़बूल न कंदो। ऐं हुननि साम्राज्यनि खे ॿुधायूं था जेके मंसूबे लाइ जाखोड़नि पिया असां हुननि खे ॿुधायूं था ईअं न थिए त तव्हांजो अशरफ उहो ग्वादर वांगुरु थिए ऐं बलोचिस्तान जा जीअं उतां भॻी ऑफिसर मारिजी आहे। असां ईअं नथा चऊं चाइना जा माण्हू हिते अची अमन पसंद मुल्क आहे त चाइना खे असां अपील था कयूं त ख़ुदा रा हिते तव्हां को बि सीड़पकारी न कयो। सीड़पकारी कंदो त उतां जो वॾो नुक़सानु थींदो। इन लाइ ज़ुल्फ़कार आबाद असांखे कतई मंज़ूर न आहे।